डहर की खालिद हुसैन शेख खरड़ो शहर जी रहवासन हिंदू नारी इस्लाम मां मुतासिर थी। पीर ऑफ परचुंडे शरीफ मियाँ जावेद अहमद कादरी जी रिहाइश कहाते पहुंची मजहब मटाए इस्लाम कबूल करे वरतो। तफसील मूजिब खरड़ो शहर जी रहवासन हिंदू नारी राजकुमारी वल्द अजमल मेघवाड़ इस्लाम मां मुतासिर थी। पीर ऑफ भरचुंडे मियाँ जावेद अहमद कादरी जी रिहाइश कहा दरगाह आलिया भरचुंडे शरीफ पहुंची पंहिंजो मजहब मटाए कलमो पढ़ी इस्लाम कबूल करे वरतो। नारी जो इस्लामी नालो गुलाम आमना रखियो वियो। उन मौके ते गुलाम आमना मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मूं ते कंहिं बि क़िस्म जो को दबाव नाहे। मूं पंहिंजी रज़ामंदी ऐं ख़ुशी सां इस्लाम मां मुतासिर थी कलमो पढ़ी मुसलमान थी आहियां। इल्लल्लाहु मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मुबारक।